अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टेबल टॉक प्रोग्राम सां गॾु मां आहियां सौरभ सुमरो ऐं असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अलीगुल मला सौरभ सुमरो ऑफिशियल। ऐं हिन ते असां नओं सिलसिलो शुरू कयो आहे जेको टेबल टॉक, जेको अव्हां पसंदि बि कयो था, वॾी महिरबानी आहे अव्हां जी। अॼु असां वटि टेबल टॉक में हिकिड़ो अहिड़ो पुलिस वारो आयो आहे, ASI, जेके ताज़ो हाणे ऑर्डर ॾिनो आहे वज़ीर आला साहिब, जेके हाणे ताज़ो कमीशन पास कई जिन ASIs, उन्हनि खे ऑर्डर मिलियो नौकिरी जो। जीअं ई हुननि नौकिरी जॉइन कई आहे त उनखां पोइ उन्हनि खे ज़ाहिर आहे शादी बि करणी पई। मालिकनि चयो, हुनखे माइटनि चयो त शादी बि कर, हाणे तोखे नौकिरी मिली वई आहे पकी, त शादी कयईं। त उनखां पोइ शादीअ में वलीमे में हिननि दावत ॾिनी पंहिंजे SSP साहिब खे। SSP साहिब दावत में आयो त उनखां पोइ उन्हनि सां छा थियो इहो अचो पुछंदासीं उन्हनि सां त कहिड़ो मसइलो थियो। आख़िर जेको असां टेबल टॉक में पंहिंजो मसइलो खणी आया आहिनि त असांजो मसइलो इहो हल कयो। मसइलो हल त नथा करे सघूं असां, बहरहाल हुननि जो आवाज़ु तव्हां ताईं पहुचाए सघूं था। जी त ASI साहिबु, तव्हां थोरो तफ़सील सां ॿुधायो त थियो छा हुयो असल में। वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो ऐं असांजो आवाज़ु दुनिया ताईं हिन टेबल टॉक जे ज़रिए पहुचायो। सौरभ साईं, मसइलो इहो आहे, तव्हांखे त ख़बर हूंदी, पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, त जीअं त हाणे जेको आहे अञा मस असांखे 2 महीना खां 3 महीना बल्कि महीनो थियो आहे मस जो असांखे असांजी अपॉइंटमेंट थी आहे। ताज़ा ऑर्डर मिलिया आहिनि ऐं उन में जेको आहे सो जीअं माइटनि मुंहिंजनि खे ख़ुशी थी त असां तुंहिंजी शादी कराई वारे। मां मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी, मां चयो नौकिरी सां लॻाओ, असां शादी बि कयो। हाणे हुन शादी में मुंहिंजी ख़्वाहिश हुई त पहिरियों त मां घुराया पियो IG साहिब खे त उहो अचे, पर जेतिरो ओसिते ताईं असां नंढा ऑफिसर हो, असांजी पहुच न हुई। ऐं पोइ मुंहिंजी SP साहिब सां तमामु घणी मोहबत ऐं लिंक सिक हुई ॾाढी, त उन सां मां चयो, मुंहिंजी सलाम दुआ घणी हुई, प्यार बि ॾिठो। मां चयो SP साहिब खे, पंहिंजो डिवीज़न जो बि आहे ज़िले जो, मां हुनखे दावत ॾियां। सही SP साहिब जीअं शादी में आयो, मां हर आइटम करायो। साईं, मां तव्हांखे छा ॿुधायां त मां सिर्फ़ु SP साहिब जे करे वॾो शोशा करायो, कर्ज़ खणी करे मां हुन टेंट लॻाया, मां सुठियूं मानियूं करायूं, हर आइटम करायो। SP साहिब खाई आख़िर में जेको आहे सो अचण महिल त ॾाढी मोहबत सां भाकुर ॿुधे, वञण महिल मूंखे जेको आहे सो बिना और ज़ात ॾिनई। उन्हनि मूंखे शाक लॻो त मूंसां कुझु थियण वारो आहे। बहरहाल निका वका थी वियो। ॿिए ॾींहं ते नोटिस आयो त भाई तूं जेको शादी जो ख़र्चु आहे इहो किथां आंदो अथई, असां सां ज़ाहिर कर, न त नेब जो नोटिस था मोकिलियो हुई। अच्छा, नोटिस बि आयो? हे नोटिस आई, हे नोटिस आहे बाबा, शोकाज़ नोटिस तव्हांखे ॾिने? जी साईं, इहे असां सां ज़ाहिर कर, इहे तूं किथां जो का मिल्कियत आदि एतिरी। हाणे 2 महीननि में अञा मां नौकिरी ते जेको आहे सो मसइलो थी आहे त मां जेको आहे असां सां बि ज़ाहिर कयां, ऐं मां जेको आहे वॾी रिश्वत वरिती आहे जो एॾो मां बाला ऑफिसर हुयुमि। मां को वॾो को IG लॻल हुउमि, मां को वॾो को SP लॻल हुउमि, DIG लॻल हुउमि। हिन में साईं लिखियल आहे त तव्हां एॾो ख़र्चु कीअं कयो आहे वलीमे ते पंहिंजे ते, इहो ख़र्चु ज़ाहिर कयो, हिन जो डिटेल बि ॾियो। तव्हांजी जॾहिं त पघार बि एतिरी न आहे त थोरो ख़र्चु तव्हां कीअं कयो आहे। साईं, नोटिस त सही आहे, शोकाज़ नोटिस कढियो अथऊं, तव्हां एॾो ख़र्चु कीअं कयो आहे, इन जो तव्हां जवाबु दाख़िल करायो आहे कोन? साईं, ॾिसो हाणे असां पाण ज़मीनदार आहियूं। मां ही जेकी नौकिरी कयां थो असां इहे शौक़ सां कई आहे। अच्छा, ज़मीनदार आहियो? जी, शौक़ जे करे नौकिरी कई आहे भाई। ॿुधो सर, हाणे इहो न आहे जो मां हिकदमि अची वियुमि रिश्वत खाधी, हाणे मां SP साहिब खे पंहिंजा असां सां ॿुधायां, सम्झी, त मां जेको आहे इहो हिकिड़ो DSP साहिब उन सां बि ईअं थियो आहे। साईं, उन सां उनखे तव्हांखे ख़बर बि हुई त असां ईअं थियो आहे, DSP सां जेको AIG खे हुन दावत ॾिनी वली में? हा साईं, उनखे बि अहिड़ो नोटिस निकितो, उनखे बि शौक़ु हो त IG साहिब खे दावत ॾियां। अच्छा अच्छा, जीअं त IG साहिब जेको आहे सो ॿुधण में अञा ताईं, त इन जे लाइ उहो न अची सघियो, त AIG साहिबु आयो उन में, ऐं उनखे बि इहा साॻी सिचुएशन वारो त हीउ 50 लख जो ख़र्चु तूं कीअं कयो आहे। न पोइ तव्हां उन मां सबक़ु न सिखियो कोई, या तव्हांखे ख़बर न हुई उनजी? मूंखे ख़बर न हुई साईं, अलॻि मूंसां अलॻि मसइलो थियो आहे। हे जॾहिं कल्ह ताईं जेको 3 ॾींहं ताईं इहा ॻाल्हि थी आहे, तॾहिं मां जेको आहे TV ते आयो आहियां, त इहो असां सां सरासर जेको आहे नाहक आहे। इन जो मतिलबु आहे त जेको ड्यूटी में आहे, जेको पुलिस वारो आहे, उहो माना पंहिंजी शादीअ ते न ख़र्च थो करे सघे, न उहो जेको आहे सो ख़ुशी थो करे सघे, न सुठी मानी थो करे सघे। छो साईं? दावत ई न ॾियो आहे न SP साहिब खे। बसि असांखे मस्ती हुई न साईं, असांजो दाबो थिए जीअं असांजो SP साहिब अचे, मां त IG साहिब खे पोइ घुरायां। अच्छा, सम्झे, हा, DIG साहिबनि खे दावतूं ॾिनियूं। अच्छा, पोइ आख़िर में पात लिखाए वियो SP साहिब, या कार्ड वग़ैरह तव्हांखे ॾेई लिफ़ाफ़ो? कोन, कुझु बि न। मुंहिंजे ख़्याल में कावड़ इहा ई SP साहिब खे, शायदि पात जा पैसा न हूंदसि, तॾहिं इहो कावड़ कढी वियो त जेको आहे सो तूं SP खे साईं 500,000 रुपये बि न हूंदो तव्हांखे पात लिखाए वञे?
साईं बसि मूंखे पर हुनखे कावड़ कहिड़ी ॻाल्हि ते लॻी या हुनखे कोल्ड ड्रिंक न मिली वली में त तव्हां हाणे हिते या कोई आइटम रहिजी वियो हुयो हर आइटम साईं या टिश्यू पेपर न मिलिया हुनखे छा मसइलो साईं एसपी साहब जी असल में भुल थी आई आहे असल में असां एसपी साहब जे लाइ अलॻि थोरा थोरा आइटम कराया हुआसीं अच्छा। जंहिंमें ख़र्च बि थोरो थियो हुनजे लेखे त सभिनी माण्हुनि खे इहे ई आइटम अच्छा माना हुन सम्झो त जेके 500,000 माण्हू आहिनि उन सभिनी लाइ इहो आइटम हा, आहे कुझु बि। स्पेशली हुन जे लाइ डिशेस ठारायूं थोरियूं नंढियूं नंढियूं डिशियूं ॿाहिरि पोइ कुझु वठी आयासीं माना उसां वधि में वधि असां 5,000 जो ख़र्चु साहब ते कयो हूंदोसीं ओहो। हाणे साहब जे लेखे ते इहो जेको सॼो जेकी बि दावत माण्हू आया आहिनि पंहिंजो 1,000-1,200 इन सभिनी इहा ई सभिनी मञी जे लाइ एतिरी दावत थी समझी? पर साईं पर आख़िर में लिखियल आहे त जेकॾहिं तव्हां 10,000 न कया तव्हांजो केस बि नेब ॾेई वेंदो हा नेब नेब तव्हांजी इन्वेस्टिगेशन कंदी त कीअं ख़र्च कयो अथव साईं हाणे ॾिसो हाणे हर भरो हाणे ऑफिसर माण्हू छा हाणे सही चवंदा आहिनि त पुलिस जी दोस्ती न चङी न दुश्मनी चङी पर पंहिंजनि जेके पटे भाई सां जेकॾहिं हीअ थींदो त पोइ त साईं जो सरो सरो नाक आहे ॿुधो साईं पोइ माण्हू कहिड़ो माण्हू ड्यूटी कंदो पोइ हाणे माना तव्हां इहो शादी बि कई वलीमो बि कयो हुन में ज़ाहिर आहे तव्हां जवाबु त ॾियणो पवंदो हाणे हाणे शुकुर थियो जो इहो तव्हां खां एसपी साहब न पुछो त तव्हां शादी आख़िर कई छो पर मूंखे त हाणे सम्झ में नथो अचे पियो मुंहिंजे ख़्याल में कंहिं दुश्मन ऑफिसर मुंहिंजी बेच वारा बि तमामु घणा हुया तव्हां अञा हाणे भर्ती थिया हुआ हा, हाणे सही। तव्हांखे ऑर्डर मिलियो आहे हा, हा। हिते तव्हां दुश्मनी बि थी वेंदा ॾिसो सही हाणे हाणे ऑर्डर मिलियो आहे ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजी एसपी साहब सां थोरी मोहबत हुई ऐं हुन सां दुआ सलाम हुई खिलखिल हुई त असांखे पंहिंजी चवंदा त ना पंहिंजो ॻोह खे खुटी खणे त बागड़ियुनि जा घर पिछाए बहरहाल पोइ तव्हां वारे केस में ऐं जेको टंडोला यार में केस थियो हिन खां पोइ पुलिस वारनि खे हिकिड़ी सेखत अची वई आहे त पंहिंजे बाला ऑफिसरनि खे दावत न ॾियनि पंहिंजी शादी साईं असां तौबा कईसीं असां पंहिंजो मां चवां थो कयां असां पंहिंजो एसएचओ खे बि न घुराईंदासीं कंहिं इंस्पेक्टर खे बि न घुराईंदासीं पंहिंजे बेच वारे माण्हू खे न घुराईंदासीं न पोइ साईं तव्हां कयो ई सादगी में न सभु कुझु साईं मां जो ऑफिसर आहे ख़ुशि थी वेंदो हुनजी ख़िदमत कई पहिरियों त खिल खिल खाईंदो वञे पियो साईं अच्छा। हर आइटम पाण मां ॾियासीं साईं हे खाओ हे खाओ ख़ुशी ख़ुशी सां पर निकिरणु महिल जेको आहे सो आख़िर में चई बाबा हे किथां आहे माशाल्लाह वॾो ख़र्चु कयो अथई उन वक़्तु तव्हां सम्झो त मज़ाक थो करे शायदि मुंहिंजे ईअं मथां शादी में खिल पोइ थींदी आहे बसि तव्हांजी दुआ आहे मां बि वात फिलो करे खिल में अच्छा। साईं तव्हांजी दुआ आहे ही करे कयोसीं ॿिए ॾींहं ते नोटिस अची वियो साईं ओहो। हाणे त घर में क़ुरान नथो पियो त मां नौकिरी कहिड़े क़िस्म छो ऑफिसर खे तूं दावत कई ख़ुशामद करे दावत कईसीं हाणे हे हालत आहे पंहिंजा पटे भाई पंहिंजा ऑफिसर असांजा बाला उहे असां सां इहे कंदा त ॿिया महकमनि वारा त असां सां ऐं अॻे तव्हांजी पघार बि घटि आहे ज़ाहिर आहे तमामु थोरी पघार आहे साईं अञा लखु पघार हुजे 2 लख हुजे पोइ बि माण्हू चए पघार थोरी हाणे ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू ख़ुशी थिए थी मां साईं पंहिंजे पीउ मां जो अकेलो पुटु आहे अच्छा हा उन खां पोइ मूंखे नांग खाधो मां पुलिस में भर्ती थियो त मां जेको आहे सो पंहिंजो जेको आहे जीअं माण्हू ऑफिसर थी वेंदो मां चयो पंहिंजी महिनत कंदुमि मां अॻिते वधंदुसि हालांकि तव्हां ज़मीनदार नौकिरी करण जी ज़रूरत न हुई तव्हां शौक़ु शौक़ु तव्हां कमीशन पास कयो तव्हां हा बिल्कुलु सही वो कमीशन कीअं पास कई तव्हां हुते बि तव्हां सिफारिश वग़ैरह कराई कमीशन से हीअं पास कईसीं हीअं बसि वेठा हुआसीं अच्छा हा हिते वेठा हुआसीं हिते ऑफिसर वेठा हुआ जेकी जज हुया हितो असां वेठा हुआसीं बसि हीअं पास कईसीं हीअं पास कईसीं ईअं साईं हुनखे रिटन टेस्ट थींदी आहे वाइवास थींदी आहे ईअं कीअं? त सभु शइ कईसीं त बाक़ी त पुछो अहिड़े अंदाज़ वेठा ज़मीनदार माण्हू तव्हां कुझु बि करे सघो था ॿुधो सर हाणे मूंखे हिन परेशानी वरितो मिट माइट ऐं कुंवार सगोरी बि ॾाढी जेको आहे सो उहा बि ॾाढी माना वीचारी परेशान आहे त मां हले तोखे चंडी लॻंदी मां चयो तुंहिंजो कसूर न आहे कसूर त मुंहिंजो पंहिंजो आहे मूंखे पंहिंजी जेकी शोभासी ॿार आहे स्पेशल आइटम जेके ठाराया उन्हनि जे लाइ एसपी साहब जे लाइ एसपी साहब जे लाइ जेकी स्पेशल आइटम ठाराए मां असल में मुयुसि हिन में साईं ॿुधो अथव हाणे मूंखे हुते चश्मा लॻल हुजनि रिबन जा हुनजे लेखे थी वॾी ॻाल्हि आहे घड़ियूं लॻी पियूं हुजनि चैनियूं लॻियूं पियूं घोटकी जा जोड़ा आया घोटकी जा हुआ। जोड़ा ॾाढा घोट पाईंदो आहे इहे शयूं बिल्कुलु ऐं वरी मां हाल खे साईं सजरायो अच्छा तो साहब अचे थो पियो सिर्फ़ु साहब जे करे मां इहो कारो मुंहुं कयो मूंखे कहिड़ी ख़बर त साहब असांखे ॾंगी वेंदो साईं हाणे नोटिस आयो आहे त मां ग़रीब माण्हू जवाब त तव्हांखे ॾियणो पवंदो बहरहाल न त चवंदा नेबरे मोकिलींदो हाणे नेबरे जेकॾहिं मोकिलींदो त असांजो त पाण जुगो ई जड़ थी वियो न माना जेके असां सॼी उमिरि असांजे वॾनि जेकी मिल्कियत गॾाई या असां जेकी महिनतूं कयूंसीं असांजे वॾनि कयूं हाणे उहे सभु वॾनि जूं मां हिन नौकिरी जे करे फुरायां सभु शइ बहरहाल हिन जो जवाबु तव्हां पोइ रिटन में ॾिजो एसपी साहब खे त इहो ख़र्चु मां किथां आंदो ऐं कीअं कयो कर्ज़ खयां या माण्हुनि खां वरिता या पंहिंजी का हुई जमा पूंजी तव्हांजी का साईं मूंसां बि डीएसपी साहब वारी तादी थी जेको डीएसपी साहब सां नालो छा हुओ साईं बिरोही साहब हुयो पोइ टंडोला यार टंडो हलियार जो हुनखे हैदराबाद जे एआईजी साहब इहो मोकिलियो ॾिसो आहे साईं ॾिसो पर इहा अथव साईं तव्हां सां बि उहा हालत इहा अथव साईं जेको आहे सो बहरहाल दोस्तो तव्हां ॾिठो टेबल टॉक में हिन एएसआई जी दांह ॿुधी
ही दावत ॾेई करे फाथो पंहिंजे बाला ऑफिसरनि खे आला अमलदारनि खे। ऐं मां साईं चवां थो त कॾहिं पंहिंजो कॾहिं बि जंहिं बि महकमे आयो महकमे में पंहिंजे बाला ऑफिसर खे दावत न ॾिजो। जेकॾहिं हारी आयो त पंहिंजे वॾेरे खे पंहिंजे ज़मीनदार खे दावत न ॾिजो। उहो तव्हांजी जेको ॾिसी करे रोशो ऐं उन जेको आहे सो ईअं न थिए जो तव्हां ॾे उहो नोटिस मोकिले या FIR कटराए। इन जे लाइ पंहिंजा जेके पंहिंजा रैंक वारा पंहिंजा ग़रीब गुरबा ॿाहिरि घुराए करे बाबा ऑफिसर पाण में खाइनि शादियूं, असां न ॾींदासीं दावतूं बि। हा जी बिल्कुलु। टेबल टॉक तव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट्स में। ऐं हीअ वीडियो ज़रूरु हर पुलिस वारे वटि शेयर थींदी आहे, हुनखे शेयर बि कजो जंहिंखे ख़बर न हुजे, लाइक बि कजो ऐं कमेंट्स बि ॾिजो। इन ते असांखे इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। साईं सोराब साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं माशाअल्लाह जेको तव्हांजो आवाज़ पूरी दुनिया ताईं वेंदो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजो आवाज़ दुनिया ताईं पहुचायो आहे। वॾी महिरबानी, सभु ख़ुशि।